ਸਤਨਾਮ ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ। ਆਦ ਪੂਰਨ ਮਧ ਪੂਰਨ ਅੰਤ ਪੂਰਨ ਪਰਮੇਸ਼ਰ ਸਿਮਰੰਤ ਸੰਤ ਸਰਵਤਰ ਰਮਣੰ ਨਾਨਕ ਅਘਨਾਸਨ ਜਗਦੀਸ਼ਰ ਵੇਖਣ ਸੁਣਨ ਸੁਨਾਵਨੋ ਵੇਖਣ ਸੁਣਨ ਸੁਨਾਵਨੋ ਮਨ ਮੈ ਦ੍ਰਿੜੀਏ ਸਾਥ ਪੂਰ ਰਹਿਓ ਸਰਬ ਕ੍ਰਮੈ ਨਾਨਕ ਹਰ ਰੰਗ ਰਾਜ ਹਰ ਏਕ ਨਿਰੰਜਨ ਗਾਈਏ ਹਰ ਏਕ ਨਿਰੰਜਨ ਗਾਈਏ ਸਭ ਅੰਤਰ ਸੋਈ ਕਰਨ ਕਾਰਨ ਸਮਰਥ ਪ੍ਰਭੂ ਜੋ ਕਰੇ ਸੋ ਹੋਈ ਖਿਨਮਹਿ ਥਾਪੋ ਥਾਪਦਾ ਤਿਸ ਬਿਨ ਨਹੀਂ ਕੋਈ ਖੰਡ ਬ੍ਰਹਮੰਡ ਪਾਤਾਲ ਦੀਪ ਰਵਿਆ ਸਭ ਲੋਈ ਜਿਸ ਆਪ ਬੁਝਾਏ ਸੋ ਬੁਝਸੀ ਨਿਰਮਲ ਜਨ ਸੋਈ ਜਿਸ ਆਪ ਬੁਝਾਏ ਸੋ ਬੁਝਸੀ ਨਿਰਮਲ ਜਨ ਸੋਈ ਸਤਿਗੁਰ ਆਪਣੀ ਬਾਝ ਕਰ ਜੋ ਪੜਦਾ ਭੁੱਲਦਾ ਕਜੀ ਅਗਲੇ ਔਗੁਣ ਮਾਫ ਕਰ ਸਾਈਂ ਜੋ ਪਿਛਲੇ ਈਵੇਂ ਰੱਖੋ ਸੰਗ ਮਿਲਾਵੀ ਸੰਤ ਦਾ ਸੰਗ ਮਿਲਾਵੀ ਸੰਤ ਦਾ ਮੈਨੂੰ ਨਿਰਮਲ ਦੇਵੀ ਮਤੇ ਸਦਕਾ ਆਪਣੇ ਨਾਮ ਦਾ ਜਿਨ ਕਲ ਵਿੱਚ ਰਾਗੀ ਫਤਿਹ ਸਤਿਗੁਰ ਦੀਨ ਦਇਆਲ ਜੋ ਮੁਝ ਪੈ ਕਿਰਪਾ ਕੀਜੀਏ ਨਾਨਕ ਨਦਰ ਨਿਹਾਲ ਓ ਜੋ ਕਾਰਜ ਹਮਰੇ ਸਦ ਭਰੇ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਆਇਓ ਸ਼ਰਨ ਤੁਹਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਆਇਓ ਸ਼ਰਨ ਤੁਹਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਆਇਓ ਸ਼ਰਨ ਤੁਹਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਆਇਓ ਸ਼ਰਨ ਤੁਹਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਮਿਲੇ ਸੁਖ ਨਾਮ ਹਰਿ ਸੋਭਾ 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 ਚਿੰਤਾ ਲਾਇ ਹਮਾਰੀ ਚਿੰਤਾ ਲਾਇ ਹਮਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਚਿੰਤਾ ਲਾਇ ਹਮਾਰੀ ਚਿੰਤਾ ਲਾਇ
ਅਵਰ ਨ ਸੂਝੇ ਦੂਜੀ ਠਾਹੁਰ ਹਾਰ ਪਰਿਓ ਤੋਂ ਗਾਰੀ ਅਵਰ ਨ ਸੂਝੇ ਦੂਜੀ ਠਾਹੁਰ ਹਾਰ ਅਵਰ ਨ ਸੂਝੇ ਦੂਜੀ ਠਾਹੁਰ ਹਾਰ ਪਰਿਓ ਤੋਂ ਗਾਰੀ ਆਵਰ ਨ ਸੂਝੇ ਦੂਜੀ ਠਾਹੁਰ ਹਾਰ ਪਰਿਓ ਤੋਂ ਗਾਰੀ ਲੇਖਾ ਛੋੜ ਅਲੇਖ ਛੂਟ ਲੇਖਾ ਛੋੜ ਅਲੇਖੇ ਛੂਟੇ ਲੇਖਾ ਛੋੜ ਅਲੇਖ ਛੂਟ ਲੇਖਾ ਛੋੜ ਅਲੇਖੇ ਛੂਟ ਅਮੰਦਰ ਗੁਣ ਲੈ ਉਬਾਰੀ ਆਮ ਨਿਰਗੁਣ ਲਿਓ ਬਾਰੀ ਅਮੰਦਰ ਗੁਣ ਲੈ ਉਬਾਰੀ ਹਮ ਨਿਰਗੁਣ ਲਿਓ ਬਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਆਇਓ ਸ਼ਰਨ ਤੁਹਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਆਇਓ ਸ਼ਰਨ ਤੁਮਾਰੀ ਸਤੇ ਬਾਵਾ ਮਿਲੇ ਸੁਖ ਨਾਮ ਹਰਿ ਸੋਭਾ ਬਾਵਾ ਮਿਲੇ ਸੁਖ ਨਾਮ ਹਰਿ ਸੋਭਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਮਿਲੇ ਸੁਖ ਨਾਮ ਹਰਿ ਸੋਭਾ ਮਿਲੇ ਸੁਖ ਨਾਮ ਹਰਿ ਸੋਭਾ ਚਿੰਤਾ ਲਾਇ ਹਮਾਰੀ ਹੋ ਚਿੰਤਾ ਲਾਏ ਹਮਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਚਿੰਤਾ ਲਾਇ ਹਮਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਚਿੰਤਾ ਲਾਏ ਹਮਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਆਇਓ ਸ਼ਰਨ ਤੁਹਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਆਇਓ ਮੈਂ ਸ਼ਰਨ ਤੁਮਾਰੀ ਓ ਸੱਚੇ ਸਾਈਂ ਸਤਨਾਮ ਦਾਸ ਸਾਹਿਬ ਕੀ ਜੈ ਅਮਰ ਸ਼ਹੀਦ ਸਾਈਂ ਕਮਰਾਮ ਸਾਹਿਬ ਕੀ ਜੈ ਸਖੀ ਬਾਬਾ ਸੁੰਦਰਾਮ ਸਾਹਿਬ ਕੀ ਜੈ ਸਦ ਬਖਸ਼ੰਦ ਸਦਾ ਮਿਹਰਬਾਨਾ ਸਭਨਾ ਦੇ ਆਧਾਰੀ ਓ ਸਦ ਬਖਸ਼ੰਦ ਸਦਾ ਮਿਹਰਬਾਨਾ ਸਭਨਾ ਦੇ ਦੁਆਰੀ ਸਦ ਬਖਸ਼ੰਦ ਸਦਾ ਮਿਹਰਬਾਨਾ ਸਭਨਾ ਦੇ ਆਧਾਰੀ ਸਦ ਬਖਸ਼ੰਦ ਸਦਾ ਮਹਿਮਾਨਾ ਸਭਨਾ ਦੇ ਨਾਨਕ ਦਾਸ ਸੰਤ ਪਾਛੇ ਪਰਿਓ 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 ਓ ਰੱਖ ਲੈ ਬਾਰੀ ਓ ਬਾਬਾ ਰੱਖ ਲਿਓ ਦਿਓ ਭਾਰੀ ਓ ਰੱਖ ਲੈ ਬਾਰੀ ਓ ਬਾਬਾ ਰੱਖ ਲਿਓ ਦਿਓ ਭਾਰੀ ਰੱਖ ਲੈ ਓਏ ਬਾਰੀ ਸਤ
सतनाम लजा रखो मेरी, करतार लजा रखो मेरी। नाम लजा रख मेरी, करतार लजा रख मेरी। सतनाम लजा रखो मेरी, हे करतार लजा रखो मेरी। सतनाम लजा रख मेरी, करतार लजा रख मेरी। सतनाम लजा करतार लजा। आन पड़ी मैं तुम्हारे द्वारे, आन पड़ी मैं तुम्हारे द्वारे। तुम्हारे द्वारे बाबा, तुम्हारे द्वारे, तुम्हारे द्वारे बाबा, तुम्हारे द्वारे। ओ चरण शरण हो तेरी, बाबा चरण शरण हो तेरी। सतगुरु चरण शरण हो तेरी। चरण शरण हो तेरी। सतनाम लजा रखो मेरी, सतनाम लजा रख मेरी। करतार लजा रखो मेरी, सतनाम लजा रखो मेरी। सतनाम लजा रख मेरी, करतार लजा रख मेरी। सतनाम लजा रखो लजा। गुरु नानक देव की जय, साची दरबार साहिब की जय। बोल श्री गुरु ग्रंथ साहिब की जय। दर्शन पावो दुख मिटावो, दर्शन पावो दुख मिटावो। दर्शन पावो दुख मिटावो। दर्शन पावो दुख मिटावो। दुख मिटाओ सतगुरु दुख मिटाओ। ओ बाबा दुख मिटाओ, सतगुरु दुख मिटाओ। आ सुनी शब्द हो तेरी, ओ बाबा सुनी शब्द हो तेरी। हे करतार लजा रखो मेरी, सतनाम लजा रख मेरी, करतार लजा रख मेरी। नाम लजा रख करतार रख मेरी। नाम लजा राम समय प्रेम साचो श्री राम। श्री राम जिए भावे तिए तार स्वामी, जिए भावे तार स्वामी। तार स्वामी, तार स्वामी। ओ बाबा तार स्वामी, तार स्वामी। तुम्हारे डोरी, हाथ तुम्हारे डोरी। हे करतार लजा रखो मेरी, सतनाम नाम लजा रख मेरी, करतार लजा रख मेरी। नाम लजा रख मेरी, लजा रख। नानक दास दासन को दासा, नानक दास का दासन को दासा। दासन को दासा, दासन को ओ दासा। दासन को दासा, दासन को दासा। दासन को दासा, दासन को दासा। दासन को दासा, दासन को दासा। ओ बाबा राख लजा पत मेरी, राख लजा रख मेरी। राख लजा पत
सतगुरु साईं खोताराम साहिब की जय सच्चे साईं सतराम दास साहिब की जय पूज अमर शहीद साईं कमरराम साहिब की जय सखी बाबा राम साहिब की जय। प्यारी मिठड़ी साध संगत शरणागति जी महिमा भगवान श्री कृष्णचंद्र महाराज पंहिंजे मुखवाक गीता में अर्जुन के 700 श्लोक कर्म जा उपासना जा ज्ञान जा ॿुधाईंदे वरी आख़िरी में चएसि थो हे अर्जुन जेके तूं हे सभई धर्म जा आसरा छॾे करे तूं मुंहिंजी शरणागति ईंदे तुंहिंजो योग खे मां कंदुमि दिलासो ॾेसि थो। शरणागति जी एॾी महिमा भगवान श्री कृष्णचंद्र तुंहिंजी लाइकी छा आहे मां बहितर ॼाणां थो तोखे मां जनम ॾिनो आहे और तुंहिंजो कल्याण छा में आहे इहा सचाई आहे प्रत्यक्ष मिसाल हिन संसार में जो पंहिंजी योग्यता पाण सां न मापे रविदास केरु हुयो जातियुनि जी दृष्टि सां हिकु नीच जात शूद्र जात पर प्रभु जी शरणागति विया कुझु बि उन्हनि कोन मटियो राजाऊं झुकाए छॾियईं भॻवानु उन्हनि जे अॻियां और भंडारा हलनि पिया एॾो शान मान राजा झुकियो माना प्रजा झुकी कबीर केरु हुयो नामदेव केरु हुयो इन खां मथे योग खेम कहिड़ो थींदो आहे श्री राम पर वरी दॿ बि ॾेसि थो जेकॾहिं मुंहिंजी शरणागति न ईंदे तुंहिंजो कल्याण न थींदो त असां कृष्णनि जे लाइ ॾाढो सवले में सवलो उपाउ शरणागति जो जंहिं शरणागति खे गुरु ग्रंथ साहिब जे हर शब्द में सावन भरे छॾियो आहे श्री राम और इन शरणागति खे चयईं विछा भगवान हाणे अर्जुन तोखे मां ॻुझो ज्ञान ॾियां थो ॻुझ ज्ञान इहो आहे शरणागति सतगुरु आयो शरण तुहारी तुंहिंजे शरण अचण सां तुंहिंजो नाम मुंहिंजे हृदय में अची वञे बसि कुल कल्याण थी वञे मिले सुख नाम हर शोभा नाम प्राप्त थे सदाई सुख ई सुख नाम असां शोभ्या ई शोभ्या सभु चिंता ई हटी वञनि सुख सां मूंखे ॿियो कोई दर कोन्हे मां तुंहिंजी शरणागति आहियां मां सां लेखो न कर मुंहिंजा साईं अन जानत भिखिया मह रचे जे जानत आप न आप बचे हाणे पंहिंजी शरणी लॻायो थी तूं मूंखे बचाए रक्षा कर कयलनि गुनाहनि जी माफ़ी ॾे अॻिले पंहिंजी रस्तो बताए श्री राम वाह बाबा हरदास राम मेहर माफ़ी बसि मेहर माफ़ी साईं जो दरिया घुरदा अचूं कयलनि गुनाहनि जे अॻिलनि ॾोहनि जी माफ़ी ॾे अॻिना मेहर कर तुंहिंजे सां राह ते हली वञूं तुंहिंजे हुकुम ते हली पायूं तुंहिंजो नाम जपियूं तूं सदबख़्शंद आहीं सदाई महिरबान आहे तुंहिंजो ई सभिनी खे आधार आहे नानक दास संत पाछे परी बसि मां संतनि जे हाणे पीछे लॻो आहियां दया कयो राख लजा पुत मेरी नानक दास संत पाछे परियो राख ले ओह बारी हिन वक़्तु मुंहिंजी रक्षा कर साईं श्री राम
शरणागति जी महिमा। मुझे प्यारा अज जे आयोजन सुने सतगुरु के चरणन में उनके पांजे आस्थान ते मिठड़ी प्यारी साध संगत हाज़ुरी में सखी बाबा साईं जो 50 सालों अर्ध निर्वाण शताबंदी जो मल्हायो थो वञे। जंहिंजी आइंड उन सां गॾोगॾु संदन सतगुरु शहनशाह सचे साईं जन जो भी 100 साला निर्वाण दिवस मल्हाइजी रहियो आहे। तव्हां सभिनी खे ॼाण आहे असांजे हज़ूर रूप साईं जन सिंध में मल्हाइण शुरू थियो आहे, विदेशनि में भी कुछ मुल्क मल्हाया आया और भारत में मल्हाइजी रहियो आहे। असांखे सौभाग्य सां अहिड़ा मौक़ा जन्म मरण में कोई हिन जीवन में ज़िंदगी में हिकु भेरो मिली सघंदा आहिनि, ॿ भेरा न। राम ॿिए कंहिं संत जो मिलंदो पर साॻे संत जो हिकु भेरो हुई। तो असांखे पहिरियों सौभाग्य साईं कंवरराम साहिब जन जी शताबंदी मल्हाइण जो, जन्म शताबंदी 86 में मौक़ो मिलियो। वरी सोने साईं अमृतशही साहिब जन जो अर्ध निर्वाण शताबंदी 50 वरी 2-3-4 सितंबर 99 में श्री शांति आश्रम लखनऊ में मल्हाइण जो मौक़ो मिलियो और हो 4-5-6 मार्च जी साईं जन जी जन्म शताबंदी। वरी प्रभु कृपा सां सखी बाबा साहिब जन जो सन 1995 में जन्म शताबंदी जो मल्हाइण जो मौक़ो मिलियो, जेको 100 शहरनि में मल्हायो वियो। वरी हाणे असांखे हे हिन 2009 में साईं जन जे निर्वाण शताबंदी जो मल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे। हे मौक़ा प्रभु पंहिंजे प्यारनि खे पंहिंजी जोत मां नित्य अवतार रूप में प्रगट करे उन्हनि मां प्रभु परमात्मा जेका रहणी कहणी कराई आहे उहा असां जीवन जे लाइ वॾो संदेश आहे, वॾे प्रेरणादायक असांजे लाइ उन्हनि जा मिसालनि ज़िंदगी जा छल असां खणो। संत असांजे लाइ आया आहिनि। सभोई संसार स्वामी साहिब चयो ठहियो कारण संत जे सभोई संसार। श्री राम प्रभु ऐं संत सभिनी जा आहिनि, सभिनी जा। पर प्रभु कृपा सां कोई भागशाली संतनि खे पंहिंजो करे उन नाम खे पंहिंजो करके उन सां प्यार करे उन में कोई फ़ाइदो वठे। वॾी प्रभु जी कृपा सम्झे पाण ते जंहिंखे संतनि जो संग मिलियो आहे। गुरु नानक साहिब शहनशाह जन अरदास में इहा ई अंत में अरदास करे विया, से संत प्यारे मेल से गुरमुख सजन प्यारे मेल जन मिलिया तेरा नाम चितावें तू ही चितावें। जॾहिं उहो नाम चित में अची वियो तॾहिं असांजे ज्ञान शास्त्रनि में जेको पहली भूमिका आहे, प्लेटफॉर्म आहे असांजे कल्याण जो, असली ज्ञान जी मुंड सा शुभ इच्छा आहे। ॿिए जे भले जी इच्छा, उन में ही असांजो भलो आहे। त पोइ साहिबनि मथां छा चयो, नानक नाम चढ़ती कला, नाम जी चढ़ती कला हुजे, तेरे भाणे सरबत दा भला। श्री राम, सब जो भलो थे, सब जो भलो थे।
असांजे सिंध में माइरूं भेनरूं चवंदियूं हुयूं जग जहान जो भलो थिए, अढाई घरनि जो भलो थिए, श्री राम पर सरबत दा भला, सब जो भलो। मुंहिंजा प्यारा, हे भी जेके प्रभु कृपा सां बणिया घणनि जो सॾु थिए थो, पर जिथे बाबा साईं संतियूं पैदा थियूं आहिनि 95 में उन शहरनि में मन मल्हायो वञे। अॼु हे 5 शहर आहे। 40 गांव को शुरू थियो आहे, जलगांव, भूसावल, पिरभनी और असांजो कल्याण। संत बाबा अवताराम साहब जी संतियूं जिथे जिथे आहिनि प्यारा भागशाली पंहिंजी शेवा जो कार्य करे रहिया आहिनि। जल आश्रम जो, अन्नदान जो, जल जो और सत्संग जो। अॼु असांखे वॾो ई सौभाग्य जो ॾींहुं आहे जो पवित्र आस्थान ते सतगुरनि जी शरण में असांखे सत्संग जो मल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे। जंहिं बाबा खे मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमां उहे बणिया, जंहिं संतनि जी शरण लॻा, जंहिंजा दास बणिया पूरो अमृत शहीद साईं कंवरराम साहिब, सतगुरु सच्चा साईं सतराम दास साहिब। केॾी महिमा जंहिंजी ॻाई वञे। गुरबाणी में साहिबनि चयो बंदना हरि बंदना, वंदना में पऊं हे वंदना आहे। असांजो मन उन वंदना में समाइजी वञे। वंदना हरि बंदना, तन मां मन मां बुद्धि मां निकिरी करके आत्मा में समाइजी वञे। जॾहिं उन में समाइजी वेंदो पूर्ण वंदना, तॾहिं पंद्रहों छा प्रकट थींदो? गुण गावह गोपाल राय, प्रभु जा गुण ॻाइण ई शुरू थींदा। श्री राम। जेके जेके भी प्रभु जी शरणागति विया, बसि चैतन्य महाप्रभु, तुकाराम, अमृत शहीद साईं, साईं वॾा गृहस्थ में रही करके प्रभु उन्हनि खां कहिड़ो कमु करायो। अॼु जेकॾहिं जग प्रसिद्ध आहिनि त इहो ई भगत साहिब बणिजी विया। 8-8 कलाक, 12-12 कलाक संत बीठा आहिनि, साईं जन बीठा आहिनि, भगत साहिब जन बीठा आहिनि, दुनिया वेठी आहे। केॾी वॾी ॻाल्हि आहे, केॾी आहे शक्ति हुई। राम उन साईं खे कोई कामना कान्हे, हिकदमि निष्काम प्रेम बटणो पब्लिक जे लाइ। हरि कीर्तन में उन्हनि खे हिकु मनोरंजन जे रूप में वठी करके प्रभु सां लॻाइणो। श्री राम। केॾो हिननि महान पुरुषनि जगत जो उद्धार कयो आहे। मूंखे विच में हिकु पुराण ॻाल्हि अचे थी। कंहिं वक़्तु देवताऊं और दानव और मनुष्य ब्रह्मा वटि विया, असांखे उपदेश ॾियो। टिनी जे लाइ हिकु ई शब्द में उपदेश आयो, द द द। देवताउनि जे लाइ त तव्हां इंद्रनि खे दमन कयो। गुरु नानक साहिब शहनशाह कंहिं जाइ तो लंघिया पए, उते विष्टा जो ढेर पियो हो, उते भूंड कारो उतां घुमियो पए विष्टा में। भाई मर्दान खे चवंदा, मर्दाना हे ॾिसें तो छा आहे हे? चई साईं भूंड आहे। चई इहो भूंड त आहे पर इहो राजा इंद्र आहे। इहो 14 भेरा इन विष्टा में आयो आहे। इंद्रनि जे वासनाउनि जी गुलामी देवताउनि खे बि नथी छॾे। राम। गौतम जी स्त्री अहल्या ते इंद्र पहुतो अचे। अरे
मथे अप्सराऊं बस अची वियो इंद्रन खे दमन कयो दैतन जे लाइ दिल में दया धारियो दया ईंदी उहो हिंसा जो कमु न कंदो और मनुष्यनि जे लाइ तव्हां दान कयो गृहस्थी जो दान में ही कल्याण ॾेवण में ही कल्याण ॾींदो वहदो श्री राम असांखे संतनि जो संग प्रभु प्राप्त करायो आहे बख़्शिशां मिलियूं आहिनि नाम दान नाम अंदर दान ॿाहिरि नाम जीअं जीअं अंदरि ईंदो तीअं तीअं मन में संतुष्टि वहंदी नाम जो फल तॾहिं सम्झूं असां जॾहिं पंहिंजे कामनाउनि और वासनाउनि ते मन जूं कामनाऊं इंद्रनि जे विषय जूं वासनाऊं दबदियूं वञनि संतुष्टि थींदी वञे राम जेसिताईं पंहिंजो मन संतुष्टि में न ईंदो उनजे हृदय में दया कीअं प्रकट थींदी पोइ उन जीव जे हृदय में दया प्रकट थींदी जंहिंजे हृदय में दया सर्वांग प्रकट थींदी उहो हर प्रकार जो दान कंदो कहिड़ो प्रभु जे ॾिने मां हे जेको शरीर मिलियो आहे हे वाणी मिली आहे हे बुद्धि मिली आहे हे सांस मिलिया आहिनि मिन्स वक़्तु मिलियो आहे जेतिरो थी सघे ॿियनि जे भले में लॻाए वहंदो ई रहंदो हे अॼु हे अमर शेर साहब और सचा साईं हेॾा जग प्रसिद्ध थी विया बसि त्याग तन जो वाणी जो वक़्त जो बुद्धि जो जीवन जे भले जे लाइ घणा ॾींहं घरनि में रहंदा हुया मोट में छा वठिणो आहे वाणी जी शेवा भव चिंता शोक दूर थिए वक़्त जी शेवा प्रभु में पासे लॻाइणो जीवन खे 8-8 कलाक त मां मिसाल पिया ॾिनो त उहे टई मिसाल असांजे सचे साईं सां और अमर शेर साहिब सां जुड़नि था त संगत खे 8-8 10-10 कलाक विहाए और उन्हनि खे इंद्रनि जो दमन कराए हिकदमि हरि कीर्तन में जोड़े करके और भजननि जी उहो प्रताप जो मन में उहा दया प्रकट कराए आख़िरी में साईं जन झोलियूं खणंदा हुआ माण्हुनि जे मन खे पिघलाए करके प्रभु सां जोड़े उनजे मन में दया प्रकट कराए उन्हनि जो दया सां ई भलो थींदो और दान जो कमु कंदा हुआ इंद्रनि जो दमन थी वियो मन में दया प्रकट करायूं तॾहिं उन्हनि दान कयो उन दान जे सदके सैकड़नि घुर्जाउनि जा कम थिया हुननि जो ई भलो पंहिंजो ई भलो ॾींदड़ जो ई भलो वठंदड़ जो ई भलो हिकिड़े शब्द में असांजे इन्हनि ॿिन्ही संतनि एॾो कमु करे ॾेखारियो राम 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 मुंहिंजा प्यारा त हे साईं बि सजन साईं जी फुलवारी आहे ॿिज पोखियो साईं खोता राम हो वधाए वण सचे सतराम कयो जंहिंमें अमर रूपी फल बणी सभिनी श्रद्धालुनि सुख धाम थियो उन मां बाबा हरदास राम सखी बाबा जेके परोपकार जा कार्य उहे करे विया उन्हनि जी आज्ञा सां पन्याकल में साईं जन 39 में अची करके ॾाढी असांजी चोलो छॾे वञे परचाणी करण अमर शेर साहिब आया पने में ज़मीन वरिती वयूं पहिरियों ॻोठ में रहंदा साईं जन खे पेर घुमायो चयो बाबा हाणे ॻोठ छॾे हिते शहर में अचो हिते आस्थान ठाहियो अची आस्थान ठाहे नाम जप कयो और आए वइजी वेठा शेवा कयो उनजी आज्ञा सां आस्थान ठहियो बसि आयो बि ख़ुशि थी वञे वेंदे बि ख़ुशि थी वञे सभिनी जी ख़िदमत कयो इहो परोपकार जो कमु साईं जन सभु पिछाड़ी ताईं बि शेवा पंहिंजे हथनि सां पाण कंदा रहिया उनजी कृपा सां जो लखनऊ आश्रम थियो ही शेवा जा कार्य हलनि था इन रूपनि में हिते बि शाखा पैदा थिए संत जी शेवा जा कार्य हलनि था धन भागशाली आयो अहिड़नि संतनि जे असांखे संग मिलियो आहे परोपकारनि जो भाई टेऊंराम साहिबु चयो या कीजे आत्म ध्यान या कीजे परोपकार ये दो कम जिससे नाम बने वो मानुष बेकार असांजो मन बि सफलो तन बि सफलो जेके ॿई
जे माध्यम सां ई प्रक्रिया असांजे संसार जी हले थी त मन नाम सां जुड़ियल हुजे, तन शेवा सां, धन दान सां असांजो त्रिविध कल्याण थींदो। असांखे शांती बि खपे, असांखे सुख बि खपे, असांखे धन बि खपे। त दान सां धन वधंदो, तन सां शेवा जा दुख लहंदा और मन सां नाम जपण सां शांति मिलंदी। एतिरा कर चई करके सतगुरुनि जे सिफ़त में भॼन आहे। वारी वारी वञा पंहिंजे संतन तां, भले हारी वञा पंहिंजे भले हारी वञा पंहिंजे संतन तां, हरि वारी वञा पंहिंजे संतन तां। ओरड़ की निवासी दुख हंतन तामा, दुख हंतन तामा, वारी वारी वञा पंहिंजे संतन तामा, भले वारी वञा पंहिंजे संतन तामा। भरम भुलावा वञनि उझां, ओ बाबा याद करे दुख वञनि उडामी, भरम भुलावा वञनि उडामी। श्री राम श्री राम राम राम, याद कंदे दुख वञनि उडामी, भरम भुलावा वञनि उझामी। याद कंदे दुख वञनि उडामी, भरम भुलावा वञनि उडामी। हिकु मन थी चित चिंतन तामा, हिकु मन थी चित चिंतन तामा, चिंतन तामा, वारी वारी वञा पंहिंजे संतन तामा, भले वारी वञा पंहिंजे संतन तामा। रड़की निवासी दुख हंतन तामा, हंतन तामा, वारी वारी वञा पंहिंजे संतन तामा, भले हारी वञा पंहिंजे संतन तामा। हरे राम साईं साहब श्री राम जो हरे राम हरे राम। शेवा मां फल मिले थो सघेरो, कटजी वञे चौरासी जो फेरो। बाबा शेवा मां फल मिले थो सघेरो, कटजी वञे चौरासी जो फेरो। शेवा मां फल मिले थो सघेरो, कटजी वञे चौरासी जो फेरो। शेवा मां फल मिले थो सघेरो, कटजी वञे चौरासी जो फेरो। निर्बली बलवंतन तामा, तन तामा, निर्बली
बलवंतन तामा बलवंतन तामा वारी वारी वन्या पंडे संतन तामा वारी वारी वन्या पंडे संतन तामा रड़की निवासी दुख हंतन तामा हंतन तामा वारी वारी वन्या पंडे संतन तामा वारी वारी वन्या पंडे संतन तामा सच्चा साईं जी अमर शहीद साहब खे पाण जरवारन में पहुंची करके उनजो होको ॿुधी करके राज़ी थिया आहिनि ॼण अंतरी पाण ई उन्हनि खे वठण आया तीअं हाजी खान ॻोठ में साईं जंहिंजो भॼन थियो आहे मील पंध बाबे जंहिंजे ॻोठ खां उते ॾाढो वठी वियो आहे भॼन ॿुधूं पंहिंजी जाइ ते साईं आया ॾाढे साईं बाबे जन खे मथो टेकाईंदे वेनती रखी साईं हिन दास खे पंहिंजे चरणनि में रखो 9 साल जी उमिरि आहे साईं बाबा जी सतगुरनि जी दृष्टि पई चए वाहियो हुयो त असांजो हितो वटि आयो आहे पर हाणे गभरू थिए शेवा करण जे लाइक़ु थिए पाणे असां हिनखे छिक कंदासीं सतगुरनि जे दर पहुता 13 साल शेवा में सांधे रहिया जॾहिं सतगुरनि जी बख़्शिश थी उनजी आज्ञा थी पोइ घर आया उनजी आज्ञा साईं सतगुरनि अमर शहीद साहब जन पाणे विहांउ करायो और शिव जो जेको ॾिनो थो वञे तखल साईं खे त जॾहिं विहांउ करण महिल मथो टेकाइण आया वॾड़ा वठी करके बाबे खे तो साईं अमर शहीद साहब जन वाधाई ॾियनि था वाह तव्हां सभिनी खे वाधायूं घोट कुंवार तव्हांखे बि वाधायूं जो त हुनखे साईं जन ई कुंवार पीउ पाण ई घोट पीउ पाण ॿई साईं जन जा शेवक हुया त असांजा चाचा ॿुधाईंदा वॾड़ा उमिरि जा हुया असां मुश्कियासीं भाई साईं जन हे घोट ऐं कुंवार पंहिंजे पुट ऐं धीअ खे कीअं वाधाई ॾिनी त मुड़कण ते साईं सम्झी विया चई छो बाबा स्त्री वाधाई ॾियण जी हक़दार न आहे जंहिंखे शिव रूप पति मिले साईं जन हमेशह ध्यानावस्थ में रहंदा हुआ अधिकतर सदाईं शांत पंहिंजे नूरानी सतगुरु जे स्वरूप जे ध्यान में तत्पर रहंदा हुआ त मुंहिंजा प्यारा संतनि जे दर्शन सां ई असांखे शांती अची वेंदी सभिनी धार्मिकता जो जेको फल आहे उहो शांती आहे मन जी शांती संतनि जे दर्शन सां ई शांती अची वेंदी असां मन खे ख़ाली करके बसि पहुचूं दर्शन कयूं असांजे मन खे शांती अची वेंदी संत जो सत्संग विवेक पैदा करे थो असांखे छा करिणो आहे छा न करिणो आहे वरना उते सूफ़नि में संतनि में सिंध में बसि फ़क़ीरनि जॻह वेंदा अची चुप करे फ़क़ीर वेठा हूंदा मौज पई उहे ॻाल्हाइनि बसि न त दर्शन सां मन खे शांती श्री राम हे कहिड़ियूं सुहिणियूं सूरतां रहियूं ओ सुहिणी सूरत मोहिणी मूरत हर हंधि परे घटो कहिणी तीरत सुहिणी सूरत मोहिणी मूरत हर हंधि परे घटो कहिणी तीरत सुहिणी सूरत मोहिणी मूरत हर हंधि परे घटो कहिणी तीरत सुहिणी सूरत मोहिणी मूरत हर हंधि परे घटो कहिणी तीरत हिकिड़ो जवान मीरपुर ख़ासि जो साईं जन जे दर्शन ते अमर शहीद साहिब जे ते आयो जरवार न आयो पंहिंजो धंधोड़ी हुयो जीअं जे दर्शन कयईं बसि रहिजी वियो साईं जन जा ॿार प्रोग्राम हे गांयुनि जी शेवा में जरवारनि में जेके साईं जूं गांयूं हुयूं उते शेवा में लॻी वियो बाबा जन जे गांयुनि जी शेवा ते ॻाल्हि यादि आई साईं बि गांयुनि जी शेवा कई
कंहिं वक़्तु लेटंदे ध्यान में अची वियो आहे, गायूं ॿाहिरि ढिकनि पियूं, सेवादारी खे मोकिलियूं, बाबे खे ॾिसो, चयो साईं लेटियल आहिनि। पाण साईं उथी आया, अमरशेर साहिब जन पूरे मथे तो हथ घुमाईंदे साईं जन ध्यान मां अखि खोली चरणनि ते पिया। साईं जन खे पाण ई भाकुर में अंगूशो ॿधल आहे, बाक़ी बुतो ॻाढ़ो, अची करे बख़्शिश कयूं। 9 साल शेवा कंदे गुज़री विया। हेॾे उहो भगत उन जा 10 महीना गुज़री विया शेवा कंदे। साईं जन जे ॿाहिरि अचनि जरवान में त गाउन ॾे वञनि सुबुह सांझी। हिकु भेरे चरणनि पकड़े करे बीह रहियो, पुछे थो साईं तूं केरु आहे? अमरशेर साहिब जन। साईं हसी पिया, मां न छॾींदुमि पेर, तूं पंहिंजे मुंहं सां ॿुधाए तूं केरु आहे? बाबा मां छा ॿुधायां, मां त जेको आहियां तूं ॾिसें थो, ॿियो केरु आहे? चए न तूं इहो न आहे, तूं केरु आहे पंहिंजे मुंहं सां ॿुधाए। भेण मां दर्शन करण आयुमि, मूंखे धंधो विसरियो, मूंखे घर विसरियो, तूं इहो न आहे, तूं केरु आहे? चए बा जंहिं मूंखे जीअं करे ॾिठो आहे मां उन जे लाइ उमें आहियां। श्री राम। जेष्ठन साईं सदाईं हवाले थी विया। अहिड़ा सचर संतनि जो असांखे भाग सां अहिड़नि जो सोनी सूरत साधराम सां हज़ूर रूप जेको हिकु वारी दर्शन करे उन प्यारनि खे, प्यार वारनि खे सभु कुझु महसूसु थींदो। त हिते इहा सभु सतगुरनि जी कृपा आहे। सुहिणी सूरत मोहिणी मूरत, हर हंधि परे घटो कहणी कीरत। सुहिणी सूरत मोहिणी मूरत, हर हंधि परे घटो कहणी कीरत। आ मन मोहन तने मंतन तामा, मंतन तामा, मन मोहन तने मंतन तामा, मंतन तामा। वारी वारी वञा सचे संतन तामा, वारी वारी वञा सचे संतन तामा। संतन तामा दुख हंतन तामा, दुख हंतन तामा। वारी वारी वञा पंहिंजे संतन तामा, वारी वारी वञा पंहिंजे संतन तामा। बोलो राम। सभई प्रेम सां चओ, सारी संगत सभई प्रेम सां चओ हरे राम, हरे राम। भलो थिए वठो चओ हरे राम। सदा रंग श्री सतराम पुकारे, शालम राम अमर उचारे। ओ सदा रंग श्री सतराम पुकारे, शालम राम अमर उचारे। सदा रंग मल पूज हज़र रूप साईं जन जो ॾाढो हो और सके ॾाॾनि खां वॾो भाउ साईं श्री कृष्ण भाउ राजाराम साहिब खां वॾो हुयो सदारंग मल। 6 भाइर हुया साईं जन जे ॾाॾनि वारा। श्री राम हे उन्हनि जो भॼन ठहियलु आहे और पन्याकल में 1/8 में चोलो छॾे विया। रामे मन वटि न्याणी ॾिनल आहिनि पिताफन वारे वटि। श्री राम उन प्यार में जंहिंखे मुंबई जॾहिं सिंध सां गॾु हुई तॾहिं मुंबई मोहन के कविता जो सर्टिफिकेट मिलियल हो। प्यारे सदारंग मन के मास्टर हुया। सदारंग श्री सतराम पुकारे, शालम राम अमर उचारे। सदारंग श्री सतराम पुकारे, शालम राम अमर उचारे। अंत मिलाना पंहिंजे कंतन सां,
सामा अंत मिलामा पंजे तन सामा तन सामा वारी वारी वन्या पंजे संतन तामा बलहारी वन्या पंजे संतन तामा रड़की निवासी रड़की निवासी दुख हम तन तामा हम तन तामा हरि वारी वन्या पंजे संतन तामा बलहारी वन्या पंजे संतन तामा श्री राम हरे राम भी खुशखबरी बुधाए छॾियां साईं जन हिन साल वर्सी साहब ते सखी बाबा साईं जन जी ते पाण हाज़ुर विराजमान हुया 2 रातियूं मेले में जेतोणीकि साईं जन जो है साल शताबंदी जो हली रहियो आहे पूरे साल मथों ते एंड थींदी 5 जनवरी खां शुरू थियो आहे पर साईं जन खे वेनती रखीसीं साईं सखी बाबा और सचे साईं जो गॾे मेलो कयो चई सदाईं पर मां चयो जेकॾहिं 49 100 जो थींदो पर अॻ में साईं जन मेलो अक्टूबर में रखियो पर पोइ हे मेलो हीअं रखियऊं 23, 24, 25 जनवरी जी ॿुधाए हिननि श्री राम तो 50 साल बाबा जन जा 2010 में पहन था जेकर 10 में हुए वधी आवा सचे साईं जो मेलो गॾु कयो वञे चयो ठीकु आहे त हिन वर्सी साहब ते आया पंहिंजी अनुमति ॾिनो त मां जो साईं चवंदो बि मुंहं सां पाण चई हा असां ई चवंदासीं चोॾस राति हमेशह सुबुह जो असांजो बि सत्संग रहंदो आहे पूर्णमासी ते हमेशह हर महीने तो संतन जी टोली जो सत्संग थियो मथों साईं जन जी स्पीच थी मथों 5 कलाक सत्संग थियो साईं जन पंहिंजी स्पीच में 3 भेरा इन शइ खे वराए विया त 13, 14, 15 साईं कंवरराम साहब जो 125 साल लखनऊ आश्रम ते जंहिंमें साईं जन विशेष करे पाण सिंध खां ईंदा पंहिंजे मुंहं सां 3 भेरा इन लफ़्ज़नि खे चयूं ॻाल्हाईं और वर्सी साहब 2 मेला 50 साल और सचे साईं जो 100 साल मेलो हिकु इतास में शिष्य गुरु जो यादगार रहंदो 20 सितंबर खां 24 सितंबर ताईं ॿिन्ही मेलनि में साईं जन ख़ासि करे वॾी कृपा कई आहे 3 भेरा असां वटि बि विशेष पहिरियों पहुता 2001 में उतां थी वरी हितां मुंबई थी हलिया विया वरी असांजे मोहनलाल काके जे वक़्तु वरी हरीशलाल जे विहांउ जे वक़्तु बि 3 मौक़ा विशेष कढी आया वरी हे 2 मौक़ा बि पंहिंजे मुंहं सां और जेको दिल्ली धाम ते हाणे मेलो आहे 23, 24, 25 उहो मुंहं सां मां चयो उहो साईं जन मुंहं सां न चयो इहा ॻाल्हि मथां ठाहे आयासीं और ॿी लाइन हिकु 3 भेरे में चई विया त अमरावती मेलो 13, 14, 15 जयंती जो 125 साल मनोहरलाल जन वेठा हुया और 23, 24, 25 जनवरी रहड़की साहब मेलो उनजो असां तव्हां संगत खे आमंत्रण कयूं था श्री राम सो प्रभु कृपा सां ओॾे पंहिंजी तयारी आहे जनवरी जे पहिरें हफ़्ते में वञिबो और हिन मेलनि जी तव्हां संगत खे वेनती आहे साईं जन जी बि हाज़िरी आहे असांजे ॿिन्ही मेलनि खे प्रेम सां अची मल्हायूं हाणे सत्संग समापति कजे थी एतिरी हाज़िरी क़बूल पए संत जना मिले हरि जस गायो संत जना मिले हरि जस गायो कोट जन्म के दुख गवायो कोट जन्म के दुख गवायो जो चाहत सोई मन पायो जो चाहत सोई मन पायो कर कृपा हर नाम दिवायो कर कृपा हर नाम दिवायो
प्रसाद नानक मत पाई गुर प्रसाद नानक मत पाई संत जना मिल हरि जस गायो संत जना मिल हरि जस गायो जिथे बैसन साध जना सो ठान सुनता बाबा सेवन समर्थ आपना बिन से संबंधा सदो दान कृपाल ब्रह्म सतवेद गंदा वाला भगत वचन हर ब्रेद है दुआन वर्तंदा जब नानक जाते एक नाम मंतन भांदा आपे जाने कहे आप आने आने जिसे आगे नानका खड़े कीचे अड्डा तेरो नाम सच है सच्चा बोलो निरंकार की जय 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 राजा रामचंद्र की जय 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 श्री कृष्ण चंद्र की जय 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 गुरु नानक साहिब की जय 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 बोलो अमर लाल की जय 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 साचे सद्गुरु साहिब साचे सद्गुरु साहिब साचे सद्गुरु साहिब की जय बोल गुरु नानक देव की जय घोटन जे घोट साईं खोदाराम खोदाराम साहिब साहिब की जय सतगुरु सच्चे साईं सतरामदास साहिब की पूज जय अमर शही साईं कवराम कवराम साहिब की जय पूज साईं तंदीराम साहिब की मिठड़े जय बाबर साईं भगवान दास साहिब की दूल्हा जय दरवेश साईं कन्या लाल साहिब की जय सखी बाबा आसदाराम साहिब की जय बाबा हरदास राम साहिब की जय साईं पेशुराम साहिब की सर्व जय संतन महात्मा तुमन की जय सर्व संतन संतन को पैरी पैर साधो साधो भोलो शिव आयो लाल कयो झूले सॼे संगत जे चरणनि में शीश झुकायूं था आभारी आहियूं शुक्रगुज़ार आहियूं तव्हां संतनि सतगुरुनि जे चरणनि में अची दर्शन करे सत्संग जो आनंद वरितो ईश्वर तव्हांखे हिन जो फल ॾींदो सदाईं संतनि जे दर सां शेवा सां सत्संग सां नाम सिमरन सां जुड़िया रहूं इहा प्रभु कृपा